नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के शिकारपुर में खबर ईंदा। शिकारपुर में पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जिला शिकारपुर चेयरमैन एजाज खोखर ऐं जिला शिकारपुर के सदर मौलाना गुलाम यासीन हैदरी के हुक्म तहत पूरे जिले ऐं सिटी की क़यादत पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान शिकारपुर पारा कश्मीरिन सां इज़हार यकजहती लाइ शिकारपुर हॉकी स्टेडियम में एक शानदार रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी जिला चेयरमैन एजाज अहमद खोखर, जिला सदर गुलाम यासीन हैदरी, जिला जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल रकीब मेखो समेत बेन उहदेदारनि शिरकत कई। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, ISI जिंदाबाद, MI जिंदाबाद जा ज़ोरदार नारा हया वया, जंहिंमें कश्मीरी मुसलमाननि सां इज़हार यकजहती जा नारा हणी रहिया हुआ। हथनि में प्ले कार्ड जंहिंमें कश्मीर बणिबो पाकिस्तान, कश्मीर सां रिश्तो छा, ला इलाहा इल्लल्लाह मुक़ररिन खिताब कंदे चयो त कश्मीरी मुसलमाननि मथां गुज़िरियल 75 सालनि खां ज़ुल्म जा पहाड़ किराया आहिनि। मर्द, औरतुनि, ॿारनि, नौजवाननि मथां परतशुदद कार्रवाइयूं करे बेदर्दी सां मारे रहिया आहिनि। इंडिया जी हुकूमत अक़वाम मुतहिदा जे करारदाद ते अमल कंदे कश्मीरियुनि खे आज़ादी सां राह ॾियण जो हक़ ॾिनो वञे। मुक़र्रिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पाकिस्तान इंडिया जे सफ़ीर खे नापसंदीदा करार ॾेई मुल्क मां निकाली ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।